ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا من يطع الله ورسوله فقد رشد وقد اهتدى ومن يعص الله ورسوله فقد ضل وغوى أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل إن صلاتي ونسكي ومحياي ومماتي لله رب العالمين لا شريك له وبذلك أمرت وأنا أول المسلمين हम्द व सना किबरियाई अज़मत वॾाई रब करीम खे जुगाए जेको कुल कायनात जो अकेलो ख़ालिक़ मालिक आहे ला तइदाद बेहिसाब दुरूद सलाम आकाए दो जहां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जे नाम नामी ज़ात गिरामी ते मुदिस्सामीन बिरादरान इस्लाम वाजिबुल एहतराम दोस्तों बुजुर्गो अल्लाह पाक की तरफा जेतरा भी अंबिया इकराम आया अल्लाह जा नबी अल्लाह जा रसूल अल्लाह जा मुंतखिब ख़ास इज़्ज़त माब शरफन वारा पैगंबर आया जिन इंसानन के सब खां वधीक दावत ॾिनी उहा दावत हुई अल्लाह जी वहदानियत अल्लाह अकेलो पंहिंजी ज़ात में बि सिफ़ात में बि हू ला शरीक आहे हुन जो को बि सानी शरीक नाहे ख़ासि करे नबियुनि जी जिन ख़ासि मौज़ू ते सभ खां ज़्यादा दावत जो कमु सभ खां पहिरियों ऐं सभ खां वॾे में वॾो वध में वधि दावत इहा त अल्लाह अकेलो आहे उनजो कोई सानी शरीक न आहे ऐं ॿियो त महशर जो मैदान थींदो सभिनी इंसाननि खे जिन्ननि खे पूरी मख़लूक़ खे अल्लाह जे रूबरू थियणो आहे फ़ैसिले जो ॾियारो थींदो जिन भलाई जा कम कया जिन बहितरी जा कम कया जिन अल्लाह ही रसूल जो चयो मञियो उन्हनि खे जज़ा ऐं फ़ाइदो मिलंदो जंहिंजो बदिलो जन्नतुल फिरदौस आहे जिन अल्लाह जी ज़ात सां शरीक बनायो जिन अल्लाह जे रसूल जी चवण न मञियो जिन दीन इस्लाम ऐं शरीयत ते न हलिया उन्हनि जे लाइ सदा जो ॾींहुं आहे ऐं उन्हनि जी सदा जहन्नम जी वाह आहे हर नबी पंहिंजी दावत में इहो उम्मत वारनि खे सबक़ ॾिनो अनीबुदुल्लाह
सिर्फ़ु हिकु अल्लाह जी इबादत कयो, उनजो कोई सानी शरीक न आहे। वो अकेलो हाजत रवा, अकेलो मुश्किल कुशा, अकेलो ही सरन के ॿुधण वारो, अकेलो ही बीमारनि खे शिफ़ा ॾियण वारो, अकेलो ही काइनात जे निज़ाम खे हलाइण वारो। उन रब करीम जी मर्ज़ी खां सवा को पन बि कंहिं वण मां ज़मीन ते नथो किरी सघे, का कणी को मींहं जो फुड़ो उनजी मर्ज़ी खां सवा धरती ते न किरंदो। अल्लाह खे मुकम्मल ख़बर आहे ऐं उनजी मर्ज़ी खां सवा का शइ न थींदी। अल्लाह जे नबी ऐलान फरमायो, पाण करीमन हिन नमूने सां क़ुरान मजीद जी आयत बयान फरमाई। अल्लाह जो अमर थियो, पैगंबर तूं बि ऐलान कर ताक ही उम्मत वारा ॿुधनि, पूरी काइनात ॿुधे। अल्लाह कहिड़ो ऐलान फरमाई, कुल इन्न सलाती व नुस्की व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। पैगंबर तू ऐलान कर, कुल इन्न सलाती व नुस्की, बेशक मुझी निमाज व नुस्की, मुझी कुर्बानी, जानी कुर्बानी हुजे या माली कुर्बानी हुजे अल्लाह जे राह में, व महयाय व ममाती, मुझो ज़िंदा रहण मुझो मरण, हिन धरतीअ ते रहां आहियां अल्लाह जे राही थी वञा। लिल्लाहि रब्बिल आलमीन, ही पूरो वजूद मुझो अल्लाह जे हवाले आहे। इन करे जो ला शरीक लहू व बिज़ालिका उमिरत, उम्मत वारो ॿुधी छॾियो, रब करीम जो कोई शरीक न आहे, न ज़ात में को शरीक आहे, न सिफ़ात में को शरीक आहे। वो पंहिंजे सभिनी शरीकनि खां पाक आहे, वो अकेलो आहे, वहदहू ला शरीक आहे। बे नमूने सां सूरह इख़लास में अल्लाह फरमायो, पंहिंजी वस बयान कई, सिफ़तूं बयान कई, अल्लाह पंहिंजो तारुफ़ पाण करायो ताकि इंसान खे ख़बर पए त अल्लाह जो तारुफ़ छा थींदो आहे। अॼु मुस्लमान आहे, अक़ल में वारो आहे, अॼु कल में गो आहे, नालो बि मुस्लमान वारो, NIC में भी मुस्लमान, सर्टिफिकेट में भी मुस्लमान, सॾाए भी मुस्लमान, पाड़ो भी मुस्लमाननि जो, कुंबो कबीलो भी मुस्लमाननि जो, ज़ात भी मुस्लमान वारी, नालो भी मुस्लमान वारो, अब्बो भी मुस्लमान, अदो भी मुस्लमान, ॾाॾो भी मुस्लमान, नानो भी मुस्लमान, पूरो परिवार मुस्लमाननि जो आहे। पर पुछंदे त अल्लाह जो तारुफ़ करा कोन कराए सघंदा। इहो छा आहे? असांजे इल्म जी हुकदारी आहे। अल्लाह जो तारुफ़ कीअं करायूं? केरु गैर मुस्लिम तव्हां खां पुछे त बाबा अल्लाह जो तारुफ़ करा, तुंहिंजो अल्लाह कहिड़ो आहे जंहिंजी तूं पूॼा थो करीं? आउं त बुतनि जी पूॼा थो कयां, मूंखे त अबेॾारे ॿुधायो त हीअ मूर्ति हिन कम जी आहे, हीअ बुत हिन कम जो आहे। आउं त कलीसा में थो वञा, गिरजा घर में थो वञा, दुखण में थो वञा, इबादत थो कयां, सुबुह जो सवेरे उथी करे मूर्तियुनि जी परस्तश थो कयां, उन जॻह हथ ॿधां थो। तूं मूंखे मना थो करे तो कमु न कर, पर हाणे तूं पंहिंजे रब जो तारुफ़ त करा त रब कहिड़ो आहे। पोइ कीअं तारुफ़ कराए जो हू मुतमइन थिए? अल्लाह पाक पंहिंजो तारुफ़ करायो, पंहिंजे पैगंबर खे फरमाई, पैगंबर तूं उनखे ॿुधा मके वारनि खे त मुंहिंजो तारुफ़ कहिड़ो आहे, मूं में वसूं ई सिफ़तूं कहिड़ियूं आहिनि, अहिड़ियूं सिफ़तूं जो ॿिए में न हुजनि। अल्लाह जूं जेके सिफ़तूं आहिनि ॿिए में सिफ़तूं न हुजनि, अहिड़ो तारुफ़ हुजे। फरमाई कुल हुवल्लाहु अहद, नंढी सूरत आहे, सूरत इख़लास। ए पैगंबर तूं तारुफ़ करे चओ, कुल हुवल्लाहु अहद, अल्लाह मुंहिंजो जेको आहे सो अकेलो आहे, अहद अकेलो आहे। अल्लाहु समद, अल्लाह बेनियाज़ आहे।
माना सारी कायनात उन जी न्याज़मंद आ, पर ही बेनियाज़ आ। लम यलिद वलम यूलद, न कंहिंजो पीउ आ न कंहिंजो पुटु आ, न कंहिंखे ॼणियो अथसि न कंहिं मां ॼणियो वियो आहे। वलम यकुल लहू कुफुवन अहद, उन जहिड़ो ॿियो नाहे, हमसर नाहे, मट सानी नाहे। इंसान इंसान जो मट आहे, नेक नेक जो मट आहे, नबी नबी जहिड़ो थींदो आहे। इंसान खे इंसान जहिड़ियूं सिफ़तूं थींदियूं आहिनि, पर फरमाई मुंहिंजो कोई हमसर नाहे, मुंहिंजो कोई सानी शरीक नाहे। अल्लाह अकेलो आहे। अकेलो कीअं? तव्हां कंहिंजो मिसाल ॾियो। अकेलो बा समद बेनियाज़ बहे, लम यलिद न ॼणियो त न ॼणियो वियो आहे। वॾो तारुफ़ आहे, लम यलिद वलम यूलद। दुनिया में जेका मखलूक आहे उहो यलिद या यूलद आहे, ॼणियो वियो आहे या ॼणियो अथसि। मसलन पीउ आहे, उन जो औलाद आहे। अल्लाह फरमाए थो आउं कंहिंजो पीउ कोन आहियां, आउं कंहिंजो पुटु कोन आहियां। माना जंहिंमें पीउ ऐं पुट जो वसफ़ आहिनि उहो अल्लाह न थी सघंदो। उहो मुश्किल कुशा न थी सघंदो, उहो हाजत रवा न थी सघंदो। ऐं इंसान खे इंसान जी ज़रूरत आहे। पीउ छो घुरंदो आहे पुटु? त मुंहिंजो मददगार अॻिते हली करे थिए। अल्लाह फरमाए थो आउं पोड़ो थींदो ई कोन आहियां, आउं कमज़ोर थींदो ई कोन आहियां, आउं बीमार थींदो ई कोन आहियां, त मूंखे ॿिए जे साथ जी ज़रूरत बि कान हूंदी आहे। तॾहिं फरमाई लम यलिद वलम यूलद। जॾहिं ईसा इन चयो ईसब्नुल्लाह, ईसा अल्लाह जो पुटु आहे। ऐं नऊज़ बिल्लाह मिन्हा बीबी मरियम हज़रत ईसा जी जेका अम्मा आहे सो अल्लाह जी घरवारी आहे। नऊज़ बिल्लाह मिन्हा। अल्लाह पाक फरमायो त मूंखे ज़ाल जी ज़रूरत ई कान्हे का। ही त इंसान खे ज़रूरत आहे, ही त मखलूक खे ज़रूरत आहे। ऐं ईसा मुंहिंजो पुटु न आहे, बल्कि ईसा ऐं ईसा जी माउ, ईसा जी माउ मुंहिंजी बानी आहे, ईसा मुंहिंजो बानू आहे। बग़ैर पीउ जे ईसा खे मूं पैदा कयो आहे त काइनात खे ख़बर पवे त उहो अल्लाह आहे जेको आदम खे बग़ैर माउ ऐं पीउ जे पैदा करे सघे थो, सो ईसा खे बग़ैर पीउ जे पैदा करे सघे थो। वरी यहूदियुनि चयो त उज़ैर इब्नुल्लाह, उज़ैर अल्लाह जो पुटु आहे। अल्लाह फरमायो त तव्हां ज़ुल्म पिया कयो, ग़लति बयानी था कयो। उज़ैर मुंहिंजो बानू आहे, मुंहिंजो पुटु न आहे। तॾहिं अल्लाह हिन में नफ़ी फरमाए छॾी, फरमाई लम यलिद वलम यूलद, आउं न कंहिंजो पीउ आहियां न कंहिंजो पुटु आहियां। वलम यकुल लहू कुफुवन अहद, ऐं मुंहिंजो को बि हमसर न आहे, मुंहिंजो मट सानी न आहे जेको मुंहिंजे मद जे मुक़ाबिल हुजे। केर बि काइनात में न आहे, ऐं पाण ख़ालिक़ आहियां। अहिड़े नमूने सां हज़रत इब्राहिम ख़लीलुल्लाह खां तारीफ़ वरी पुछो निमरूद आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जेको अल्लाह जो तारीफ़ करायो, उहो वरी हिन नमूने सां तारीफ़ कराई। इहो बि बहितरीनु तारीफ़ आहे। जॾहिं निमरूद इब्राहिम खां सुवाल कयो त इब्राहिम तूं असांजे बुतनि खे कोन थो मञी? चवंदो पुट तव्हांजे कम जा न आहिनि, ही बेजान आहिनि। जे ॾे हिनखे धिको त ही किरियो पवनि, हिनखे खणी करे थो विहारी त वेहनि था, बीहारीनि तो बीहनि था, किराइनि थो किरी था पवनि, ऐं हथ जो तराशे करे ठाहियो था। इहे बुत न नफ़ो ॾींदा न नुक़सानु ॾींदा। त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खां बि साॻियो सुवालु कयो निमरूद की पोइ पंहिंजे रब जी तारीफ़ करां न, असांजे त ख़ुदानि खे मञी कोन थो, भला तुंहिंजो ख़ुदा कहिड़ो आहे? हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो रब्बी अल्लज़ी युहयी व युमीत, मुंहिंजो अल्लाह उहो आहे जेको ज़िंदह बि कंदो आहे मारींदो बि आहे।
तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। बरकत वारी ज़ात अल्लाह जी, बियदिहिल मुल्क जंहिंजे हथ में पूरी कायनात आहे, व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर हर शइ जे मथां क़ादिर आहे। अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात, जंहिं मौत भी ज़िंदह कयो, जे हयाती भी ज़िंदह कई आहे, जंहिंखे चाहे मारे छॾे, जंहिंखे चाहे ज़िंदह करे छॾे। रब करीम आहे जेको मारींदो बि आहे, जीआरींदो बि आहे। त अॻियां निमरूद चवणु लॻो अना उही व उमीत। इब्राहिम ही त का ॻाल्हि वॾी कान्हे का, जेकर अल्लाह तुंहिंजो मारींदो जीआरींदो आहे, इहो आऊं ई तोखे कमु करे थो ॾेखारियां, आऊं बि मारे थो ॾेखारियां त जीआरे थो ॾेखारियां। हज़रत इब्राहिम चयो हा कीअं करे ॾेखारींदे, जी तमामु कमु सवलो आहे। अटकली हूंदा न, पोइ अटकलनि में माण्हुनि खे फासण जी कोशिशि कंदा आहिनि। टली जंहिंखे चइजे त हुन टल विराई थी त इब्राहिम ॾिस हाणे तुंहिंजे साम्हूं आऊं इहो तजुर्बो करे थो ॾेखारियां। इब्राहिम जो ॾेखार के तो मारी के तो जीआरी। त हिन छा कयो जो जेको जेल जो सरबराह हो कैदियुनि जे मथां हुनखे सॾ कई, पेरां छा अॼु ॿुधा ॾे ख़बर कहिड़ो कैदी आहे जेके क़त्ल जो ऐलान थी चुको आहे, जेके माण्हू आहे जॾहिं हीउ कैदी जेको आहे सो इहो इंतज़ार में आहे, हिनखे मौत अचिणो आहे, हिनखे क़त्लु करिणो आहे। बेगुनाह कहिड़ो आहे, बेगुनाह जी ही आहे, कारण बेगुनाह खे ॾियो फांसी, ऐं जंहिंजो आर्डर आहे फांसी हुनखे कढो जेल मां। इब्राहिम अलैहिस्सलाम ॾिठई हिनखे मारणो असांखे, हिनखे कोन मारियम, जंहिंखे मारणो कोन हुनखे मारे छॾियमि। इहो मूं ॾेखारियो न करतव, अञा तोखे छा खपे। हाणे हिन छा कयो, या अटकल कई या टल कई। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम चयो तो त ज़्यादती कई आहे, तो त ज़ुल्म कयो आहे। अल्लाह त कुन फयकुन जो मालिक आहे, बस इब्राहिम वधीक कोन कयो। अल्लाह ताला पंहिंजे नबियुनि खे नबुअ जो ताज ॾींदो आहे त उनजी इज़त ऐं शान बरक़रार रखंदो आहे। हीउ त वॾो मजमूओ माण्हू इकठा थिया हुआ, पब्लिक वेठी हुई, जिन जे साम्हूं मुबाहिलो ई मुनाज़िरो पियो हले। इब्राहिम नबीउल्लाह आहे। जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम माण्हू थी वाह 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 जो कमु करिजे, इब्राहिम त लाजवाब थी वियो। हाणे वक़्त जो बादशाह हुजे ऐं माण्हू हुनजा हवारी हुजनि, ऐं उहो बि वॾे माण्हू लाइ वधीक ताड़ियूं लॻंदियूं आहिनि। हू जेको सचो माण्हू हूंदो आहे त सहमी वेंदो आहे। मां चयो थी वाह जो इब्राहिम खे तो जवाबु ॾिनो। इब्राहिम वटि जवाबु, हाणे हिन जो सुवाल जो जवाबु ई न आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला अक़ुल सलीम ॾिनो। जेतिरा बि अल्लाह जा नबी रसूल आहिनि, अल्लाह ताला हुनखे एतिरो ई अक़ुल ऐं दानाही ॾिनी आहे। यकीन कजो जेतिरा नबी रसूल होशियार आहिनि काइनात में, ओड़ो को होशियार थियो ई कोन्हे, न को थींदो। अल्लाह ताला जिन खे नबुअ जी ताज पाराई आहे, हुनखे अक़ुल बि एतिरो न हूंदसि। इब्राहिम अलैहिस्सलाम सुवाल कयो, रब्बी अल्लज़ी युही व युमीत क़ाल अना उही व उमीत क़ाल इब्राहिम फ़इन्नल्लाह याती बिश्शम्सि मिनल मशरिक़ि फ़अति बिहा मिनल मग़रिबि फ़बुहितल्लज़ी कफ़र। इब्राहिम अलैहिस्सलाम झट में सुवाल कयो, चई ठीकु आहे, जेकर तूं एॾो ई होशियारु आहीं, हाणे हिन सुवाल जो जवाबु ॾे। रब्बी अल्लज़ी याती बिश्शम्सि मिनल मशरिक़ि फ़अति बिहा मिनल मग़रिबि, मुंहिंजो अल्लाह उहो आहे जेको सिज खे उभारींदो आहे ओभर खां ऐं लाहींदो आहे ओलह में। हाणे जेकर तो में एतिरी कुदरती ताक़त आहे, तूं ओलह खां ओभार ऐं ओभर में लाह। फ़बुहितल्लज़ी कफ़र, अल्लाह फरमाए थो काफ़िर लाजवाब थी वियो, को जवाब ई कोन्हे को ॾे। छाजे करे जो सिज चंड तारा अल्लाह जी मर्ज़ी सां हलंदा आहिनि। ला शरीक रब्बा, जंहिंजी मर्ज़ी सां था हलनि। तॾहिं फरमाई लशम्स यंबगी लहा अन तुदरिकल कमर वलल लैलु साबिकुन नहार व कुल्लुन फी फलकी यसबहून। अल्लाह फरमाए लशम्स यंबगी लहा अन तुदरिकल कमर, कंहिं सिज खे हुक्म न आहे, सिज खे हुक्म न आहे जो चंड खां किरास करे।
अंतुदरी कल कमर वलल साबिकुन नहार, रात के इजाज़त न है जो ॾींहं खां अॻे अचे, ॾींहं खे इजाज़त न है जो रात खां अॻे लहे। तॾहिं पाण करीम फरमायो जॾहिं सिज लहंदो आहे, सिजदो करे रब करीम खां पुछंदो आहे अल्लाह लहा या न लहा, जॾहिं उभरंदो आहे तॾहिं सुवाल कंदो अल्लाह उभरा या न उभरा। अल्लाह फरमाए सिज चंड तारा ही पूरी काइनात जो निज़ाम हम पियो हलायां, मुंहिंजो कोई सानी शरीक न आहे। जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम इन काफ़र खे जवाबु ॾिनो त उहो ख़ामोश थी। तॾहिं पाण करीमन फरमायो त ही ऐलान करे ॿुधायूं आयत पढ़ी कुल इन सलाती व नुस्की व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन ला शरीक लहू व बिज़ालिका उमिरत व अना अव्वलुल मुस्लिमीन। मूंखे अल्लाह ऐलान करे फरमायो मोहम्मद करीम तूं ऐलान कर त पूरी काइनात में अल्लाह जे लाइ तव्हांजे साम्हूं ओ मके वारो सभ खां पहिरीं आऊं तस्लीम खम करण वारो आहियां, अल्लाह जो ताबई फरमान बरदार आहियां त अल्लाह जो को बि सानी शरीक न आहे। ऐलान थी पोइ सैयदना अली रज़ी अल्लाह ताला जी वज़ाहत फरमाई आहे। अली खे असीं मञूं था, अली बेजा सभई ॿुधा रहियूं, नारा बि लॻायूं था, पर मोहबत उनखे अॼु कोन्हे चवण थी हले। असुल मोहबत उनखे चइबो आहे। हिकिड़ो शख़्स चए त पीउ खे ॾाढो भायां थो, माउ जो वॾो मोटो एतिराम आहे, पीउ खे घर मां ॿाहिरि कढी छॾे, माउ जो ख़र्चु बंदि करे छॾे, नाले ज़बान सां चवे त माउ पीउ सां ॾाढी मोहबत थो कयां, इहा मोहबत कान चइबी आहे। रसूल सां मोहबत कजे, रसूल जी इताअत कजे, शर्त आहे। नबी करीम सां मोहबत तॾहिं आहे, अली साईं सां मोहबत तॾहिं आहे, अहल बैत सां मोहबत तॾहिं आहे, सहाबा सां मोहबत तॾहिं आहे जॾहिं हुनजो चवणु मञिजे। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला ने फरमायो तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुंहिंजे अॻियां वज़ाहत फरमाए, फरमायो अली 4 माण्हू अहिड़ा आहिनि जिन ते अल्लाह जी लानत वसंदी आहे, रहमत कॾहिं बि कान वसंदी आहे। अन अली रज़ी अल्लाह ताला अन्हु क़ाल हदसनी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत अली साईं फरमाए थो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ मुंहिंजे लाइ बयानु फरमायूं। चइनि शयुनि जे बारे में पाण करीम मोहम्मद अली इन 4 ॻाल्हियुनि जो माण्हुनि खे वञी ऐलान करे ॿुधा त 4 अहिड़ा अमल आहिनि जिन जे करे अल्लाह लानत मोकिलींदो आहे। कहिड़ा साईं? फरमायो लान अल्लाह मन ज़बह लिग़ैरिल्लाह, लानत उन शख़्स जे मथां जेको अल्लाह जे नाले खां सवाइ ॿिए जे नाले ते ज़बह करे। अल्लाह ला शरीक आहे, अल्लाह जो कोई सानी शरीक न आहे, हिन ॿिए जे नाले ते ज़बह कयो माना अल्लाह जो शरीक बनाए। फरमाए अली माण्हुनि खे ऐलान करे ॿुधा मन ज़बह लिग़ैरिल्लाह, जे अल्लाह जे नाले खां सवाइ ॿिए जे नाले ते ज़बह कयो सो मलून आहे, अल्लाह जी हुन जे मथां लानत आहे। ॿियो अमल कहिड़ो आहे? लान अल्लाह मन लान वालिदैहि, अली इहो बि ऐलान करे छॾ जंहिं पंहिंजे माउ पीउ जे मथां लानत मोकिली आहे उन शख़्स जे मथां बि अल्लाह जी लानत आहे। साईं केरु आहे जेको माउ पीउ जे मथां लानत मोकिले? पाण करीमन फरमायो ही ॿिए जी माउ ऐं पीउ खे बुरो भलो चवंदो, बदिले में ही हुनजी माउ खे पीउ खे गार गद कंदो, उन ते लानत मोकिलींदो। माना हिन पंहिंजे माउ पीउ खे लानत विझराई आहे, इन करे ही पाण बि लानती थियो आहे। ही ॿिए जी माउ पीउ ते लानत न विझे हा त हिन जी माउ पीउ ते लानत न पवे हा। तॾहिं पाण करीमन फरमायो इहो मलून आहे, इहो लानती आहे जेको पंहिंजे माउ पीउ जे मथां लानत विझराए। साईं टियों कहिड़ो अमल आहे? पाण करीम फरमाईंदो लान अल्लाह मन आवा मुहदिसन, अल्लाह जी लानत उन शख़्स जे मथां जेको बिदअती खे जाइ पनाह ॾे या उनखे इज़त बख़्शे। बिदअत सम्झो त छा आहे? बिदअत उन कम खे चइबो आहे जेको अल्लाह ऐं रसूल खां साबित न हुजे, अल्लाह ऐं रसूल खां साबित न हुजे ऐं उनखे सवाबु सम्झी करे कजे, इन खे चइबो आहे दीन में वाधारो। छो त शरीयत मुकमल थी वई, शरीयत मुकमल थी वई, शरीयत में न कमी आणणी आहे न कोताही आणणी आहे, न वधा करिणो आहे न घटा करिणो आहे। पर मतिलबु जंहिं शख़्स दीन में वधायो या खुटायो, वाधारो कई त नई शइ दीन में पैदा कई, इन खे चइबो आहे बिदअत।
पाण वटि हाणे हिकिड़ो शख़्स बिदअती आहे जे दीन में नई ॻाल्हि वधाई आहे ऐं उन शख़्स जी इज़त करणु, उनखे जाइ पनाह ॾियणु, उनखे मस्जिद जी मुक़ररी ॾियणु, उनखे इमामत ॾियणु, उनखे मुअज़्ज़िनी ॾियणु, उनखे सरबराह बनाइणु, उनजी इज़त करणु, उनजी हौसला अफ़ज़ाई करणु, इहो पाण करीम फरमाए त क़तन नाजाइज़ कोन्हे। छो त जेको मुहम्मद करीम जे दीन सां मज़ाक़ थो करे उन सां हर मामले जो तालुक़ ख़तमु करिणो आहे। दीन में शइ जेका आहे कान का, हिन में वाधारो हिन शख़्स कयो आहे, लिहाज़ा इन सां मोहबत न कयो। पाण करीम फरमाए त जंहिं बिदअती शख़्स खे, जंहिं दीन जे दुश्मन खे मोहबत कई आहे, यादि रखिजो इहो अलाह जे नज़र में मलून शख़्स आहे। इन ते लानत हज़रत अली साईं बि फरमाए। चोथों अमल कहिड़ो आहे? पाण करीम फरमाए अल्लाह मन गय्यर मनार अल्लाह, अली उन शख़्स ते बि अल्लाह जी लानत आहे जेको दंग ऐं जॻहियुनि जा हिक ॿिए जे दरमियान में दंग थियल हुजनि, ज़मीन जा निशान लॻल हुजनि, प्लाट जो निशान लॻल हुजे, दीवार जो निशान लॻल हुजे। गय्यर मनार अल्लाह, जेको उन्हनि निशाननि खे मिटाए छॾे ताकी उहा शइ मोॾे अचे, उन्हनि शयुनि खे मिटाए, निशान खे मिटाइण वारे जे मथां बि अलाह जी लानत आहे। अॼु छा ते जंग बि हले, रस्ते ते ही रस्तो मुंहिंजो, ही रस्तो तुंहिंजो, ही ज़मीन जो हिसो मुंहिंजो, ही तुंहिंजो, पर जेकर उहे निशान न मटिजनि त झगड़ो ई कोन थिए। रसूल करीम हर मामले में उम्मत जी रहनुमाई फरमाई आहे। फरमाई ख़बरदार थियो, जंहिंजो जेको दंग आहे, जेको जंहिंजो निशान आहे, ज़मीन जो निशान आहे, प्लाट जो निशान आहे, घर जो निशान आहे, उनखे मिटायो न। जंहिं मिटायो आहे इन नियत सां त इहा ज़मीन खे आउं फवायां या हिसो मोॾे अचे, अलाह जे नबी फरमाया त अलाह जी इन शख़्स जे मथां लानत आहे। ऐं यादि रखिजो लानत आहे ज़िद रहमत जो, जिते लानत थी वसे उते रहमत कतई कान वसंदी। हिते छाजे लाइ पहिरीं इरशाद गिराम में फरमाई लन अल्लाह मन ज़बह लिगैरिल्लाह, जे अल्लाह खां सवा, ला शरीक रब खां सवा ॿिए जे नाले ते ज़बह कयो उहो मलून आहे। केर बि फरमाए? हज़रत अली साईं बि फरमाए। इहा सही मुस्लिम जी रिवायत आहे। केरा रावी? हज़रत अली साईं रावी आहे। हाणे तव्हांखे वरी ॿी हदीस थो ॿुधायां, इन हदीस जी मुआफ़िक़त आहे। हज़रत तारिक बिन शहाब रज़ी अल्लाह ताला खां रिवायत आहे, नबी करीम जो सहाबी आहे। फरमाए थो पाण करीमन फरमायो त ॿ माण्हू हुआ, उहे ॿई माण्हू हिकिड़ी मख जे करे, हिकु मख जे करे हिकिड़ो जन्नती थी वियो, ॿियो जहन्नमी थी वियो। या रसूल अल्लाह, मख जे करे जहन्नमी जन्नती कीअं थियो? पाण करीमन फरमायो उहे ॿई माण्हू अचनि पिया मोटी रस्ते मां, रस्ते खां जीअं अचनि पिया, ॾिसनि पिया रस्ते में को बुत खानो आहे। पाण वटि उन्हनि जे लाइ छा हो? लहुम सनमुन, उन्हनि जे लाइ हिकिड़ो बुत हो। जीअं पाण वटि आस्थान हूंदा आहिनि, मज़ारूं हूंदा रस्ते में, चपे चपे ते मस्जिद ॻोठ में कान मिलंदी, पर ॻोठ में जंहिं क़ब्रस्तान में को न को मक़बरो ज़रूरु मिलंदो, पूॼा जी जॻह ज़रूरु मिलंदी। त हर जॻह ते किनारे ते कान का शइ अहिड़ी हूंदी आहे जे माण्हू जिन ते पड़ चाढ़ीनी आहे आस्थान सम्झनि। रस्ते में आस्थान हो, उते बुत पयल हो, त जेके माण्हू अचनि पिया मटे पिया वञनि, उन्हनि खे उहो हुकुम पिया कनि त बाबा असांजे इन बुत जे नाले ते का न का शइ क़ुर्बान करे पोइ अॻिते मटिजां, न तोखे इजाज़त कान्हे का। मुजाहिर वेठा, ही ॿई अची मटिया। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, हज़रत तारिक बिन शहाब रज़ी अल्लाह ताला अन रावी आहे, मुस्तनद अहमद जी रिवायत आहे। पाण फरमायो जीअं अची मटिया, मुजाहिरनि खे रोके छॾियो, ॿिन्ही मुसाफ़िरनि खे बीहो। छो बीहूं? कि इन करे जो इहो असांजो जेको बुत आहे, इन जे लाइ कुझु न कुझु तव्हीं क़ुर्बान करे पोइ अॻिते वधिजो। चवणु लॻा असीं मुसाफ़िर आहियूं, का शइ मौजूदु ई न आहे जो क़ुर्बानी करे सघूं, न को ॿकर गॾु आहे, न कुकुड़ गॾु आहे, न को पखी पखण गॾु आहे, का शइ न आहे। असां त ख़ाली आहियूं, को रक़म बि न आहे जो ॾियूं, जो न कुझु कोन अथव, कुझु कोन्हे को। पोइ बि ठीकु आहे, पोइ पर कुझु न कुझु करिणो पवंदो आहे। आख़िरकार जी छा कयूं?
कि कयो ईअं त जेके मखियूं ॾिसो पिया त केतिरियूं फिरनि पियूं मखियूं मज़ार जे अॻियां पोयां। मख जिथे किथे वेहंदी आहे, चयो हीअं कयो जो इन मख खे मारे ॿई ॼणा इहा मख बि इन असांजे बुत जे नाले करे पोइ अॻिते वधो। हाणे मामिलो आयो अक़ीदे जो। हाणे मख मारण सां उन्हनि खे कहिड़ो फ़ाइदो थींदो? पर मुशरिक माना इन सोच में हो, बेदती इन सोच में हो त मुंहिंजे अक़ीदे खे नुक़सानु ॾेई पिया वञनि। जेकर ईअं हलिया वेंदा त पब्लिक हिननि खे ॾिसे पई। जीअं असांजे अक्सर ड्राइवर मटींदा न कंहिं मदार खां, पोइ स्टींग मां हटि कढी ऐं ॿई हथ ॿाहूं ईअं ॿधी ऐं माना वरी कन ते हथु लाहींदा, वरी नक ते हथु लाहींदा, वरी स्टींग मथि। पुछा कई मूं गाॾी वारनि खां त इहो कयो छा था? इहे मक़बरे खे ॾिसी करे नक ते बि हथु हयव, कन ते बि हथु हयव ऐं गाॾी मां स्टींग मां हथु कढी थी। मस्जिदूं एतिरियूं आयूं रस्ते में, कंहिं मस्जिद ॾे तव्हां हथु कोन ॿधायो अलाह जो घर आहे। हीअ मक़बरे खे क़बर वारे हिन मोए खे ॾिसी करे तव्हां चीसी छा कयूं? हीअ पुतल आहिनि, जेकर हिननि खे हथु न ॿधंदासीं त असांजो हले छा थींदो? अकुल हैरान रहिजी थो वञे। होॾा अक़ीदो आहे त अलाह जा वली नेक आहिनि, इन में कोई शक बि न आहे। असां ख़ुदि सभ खां वधीक अलाह जे वलियुनि जी असीं इज़त एतिराम था कयूं, तरीक़े जे रस्ते ते हलूं था। ऐं जेके सचा अलाह जा वली आहिनि से जन्नती आहिनि। हुननि इहो ॾस ई कंहिंखे कोन ॾिनो आहे जेको हीउ कनि पिया माण्हू। मूं चयो अलाह जो वली नेक इंसान कीअं तोखे नुक़सानु ॾींदो? न को हुनजी तो चोरी कई, न तो ठगी कई, न को कंहिं फुर कई, न जेका में ॿधई। हितां तूं रस्तो वधो पियो वञे, अलाह जो वली क़बर मां तोखे माना ॿिन्ही अखियुनि सां ॾिसे पियो त मटे पियो वञे, मोॾे हथु कोन ॿधई, या गाॾी बस थी वेंदी या नुक़सानु थींदो। इहो कहिड़े किताब में लिखियलु आहे? क़ुर मजीद जहिड़ा वाक़िया काफ़रनि जा ॿुधाए इन का फरमाई त काफ़रनि खे कंहिं ॿुधायो आहे? इहो हुनखे सबक़ु कंहिं ॾिनो आहे? ऐं ला शरीक आहियां, मूं कंहिंखे बि कंहिंजो ग़ुलाम कोन बनायो आहे। हीअ पाण ग़ुलामी था पाण पैदा कनि। हिते फरमाई साॻियूं ई तरीक़ो उन्हनि वारो। हुन चयो त बाबा अक़ीद जो मामिलो आहे, इहा मख मारे करे असांजे जेको आहे बुत जे मथां छॾे हलियो वञे। रसूल करीम फरमाया त हिकिड़ो अक़ीदे जो ज़ईफ़ आहे, अक़ीदे जो कमज़ोर शख़्स हो, उन मख मारी, मख के उनजे बुत जे हवाले कयईं, मुंहिंजो तूं भले वञ हलियो। रसूल करीम फरमाया दख़ल नार, अलाह इंसाननि जे नियतुनि खे ॾिसंदो आहे। फरमाई इन शख़्स मख मारे करे उन बुत जे हवाले कयईं, अल्लाह सुब्हानहू व तआला नाराज़ थी करे उनखे जहन्नम जे हवाले करे छॾियो। हिकिड़ी मख ज़िन में ॻाल्हि कजो, वरी चवंदा वापसि आऊं। पाण करीम फरमाया त ॿिए शख़्स चयो न न, मख बि अल्लाह जी मख़लूक आहे, मख में बि अल्लाह साह विधो आहे। हीउ बुत आहे जेको ग़ैरुल्लाह आहे, अक़ीदे जो मज़बूत हो। चवणु लॻो या मख बि इन बुत जे नाले ते आऊं कोन मारींदुसि, छो जो अक़ीदे जो मामिलो आहे। उहो जानवर वॾो हुजे या नंढो हुजे, हलाल हुजे या हराम हुजे, पर इन जे हवाले नाहे करिणो। इन करे जो सिर हुजे करे बास बासणी आहे, ॾियणो आहे त अलाह जी राह में ॾियणो आहे। इन शख़्सनि खे न ॾींदुसि। हू मुजाविर जो बिगड़िया, हाणे वीचारे खे मारे विझूं। पाण करीम फरमाया दख़ल जन्नह, अल्लाह सुब्हानहू व तआला उनजो एॾो शान ईमान कयो जो शहादत जो उनखे मर्तबो ॾिनई ऐं उहो जन्नत में दाख़िल थी वियो। मालूम इहो थियो त का बि बास बासण या नज़रो न्याज़ अल्लाह का सवाइ ॿिए जे नाले ते करिणो कोन्हे को। अल्लाह पाक क़ुर मजीद में बयानु कयो सूरत दहर में साॻिए नमूने सां, यूफ़ून बिन नज़र व यख़ाफ़ून यौमन कान शरहू मुस्ततीरा। अल्लाह फरमायो त मोमिन जेके आहिनि से पंहिंजी नज़र, पंहिंजी बास मूं रब जे नाले था ॾियनि, ॿिए जी का परवाह नथा कनि, भले हुनखे सख़्ती अची वञे, हू मारिजी वञे। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला खे पाण करीम फरमाया अली ॿिनि ॻाल्हियुनि जो ख़्यालु कजां ज़िंदगी में। जी साईं, कहिड़ियूं वसियतूं आहिनि? सुभान अल्लाह। पाण करीम फरमाया अली ॿिनि ॻाल्हियुनि जो ख़्यालु कजां। किसी कहिड़ो? पाण करीम फरमाया तोखे चयो वञे त अल्लाह जी ज़ात सां ॿिए खे शरीक कर। शरीक छा हूंदो आहे? सम्झो था हीअ ॿ आङुरियूं मिलियल आहिनि न, हीअ शरीक आहिनि। जेकर हिनखे जुदा कंदो त हीअ जुदा थी वियो। शरीक मतिलबु आहे अल्लाह खे बि सॾी पियो, मुंहिंजा अल्लाह तूं किथे ई, ऐं वरी गॾो गॾु बि सॼी मुर्शिद किथे ई, इहो तो अल्लाह खे शरीक करे छॾियो। मुंहिंजा मालिक मूं ते महिरबानी कर, वरी जी मुंहिंजा मुर्शिद मूं ते महिरबानी कर, तो शरीक करे छॾियो। मुंहिंजा अल्लाह ऐं बे औलाद आहियां, मूंखे औलाद अता फरमा,
मुझा साईं मुझा मुर्शिद किथे ही मूंखे औलाद अता फरमा। इन के चइबो आहे शिरक, माना अल्लाह के बि सॾु करणु, गैरुल्लाह के बि सॾु करणु, इन के चइबो आहे शिरक। अल्लाह ला शरीक, अल्लाह शरीक, अल्लाह जो कोई शरीक न आहे। साहब हज़रत अली के फरमाई त अली यादि रखिजा, ॿिनि ॻाल्हियुनि जो ख़्यालु कजां। हिकिड़ो त जेकर को तोखे चवे त अल्लाह सां शरीक कर, ऐं ॿियो शख़्स जेको तोखे चए त निमाज़ न पढ़, फ़र्ज़ी निमाज़ आहे, होॾा अल्लाह जी ज़ात सां शिरक आहे, निमाज़ खां तोखे रोकीनि था त निमाज़ न छॾिजांइ। ऐं जेकॾहिं तोखे को शिरक करणु थो चाहे त शिरक न कजांइ। पोइ इन्हनि ॿिन्ही ॻाल्हियुनि जी अदायगी में जेकर तोखे क़त्ल कयो वञे, तुंहिंजे जिस्म खे टुकड़ा कयो वञे, या तोखे साड़ियो वञे, शरण क़बूल कजांइ, पर अल्लाह जी ज़ात सां ॿिए खे शरीक न कजांइ। अली पंहिंजो पाण खे साड़ाए छॾिजांइ, पंहिंजो पाण खे वढाए टुकराए छॾिजांइ, पर निमाज़ फ़र्ज़ी न छॾिजांइ। ॿिनि शयुनि जो पाण करीमन सैयदना अली रज़ी अल्लाह खे ताक़ीद फरमायो। अंदाज़ो कयो असां किथे मुस्लमान छा छा पिया कयूं। साहबी रसूल आयो आहे, या रसूल अल्लाह, मूं जाहिल जे दौर में बास बासी हुई त हिन इलाइक़े में आउं पंहिंजो ढोर काहे करे जानवर वञी ज़बह कंदुसि, मूंखे इजाज़त आहे, मूं त ईमान आंदो आहे, ऐं मुस्लमान थी वियो आहियां। पाण करीमन फरमायो त तो बास बासी हासिम बास बासी, बुत जे नाले ते चईसि न, उन जॻह ते का बुत परस्ती थींदी आहे चईसि न, उन जॻह ते माण्हू पंहिंजा जानवर काहे वञी उते ज़बह कंदा आहिनि चईसि न, उन जॻह ते को मेलो लॻंदो आहे चईसि न। पाण फरमायो त पोइ हाणे पंहिंजी बाज़ अलाह जे नाले ते उते वञी कर जिते तो ऐलान कयो आहे। पर जिथे मेड़ो मलाखो लॻे थो, माण्हू पंहिंजो बासू उते वञी गैरुल्लाह जे नाले ते ॾियनि था, या अलाह जे नाले खां सवाइ ॿिए जे नाले ते उते कुझु कुसिजे थो, विरहाइजे थो, वंडिजे थो, रधिजे थो, उन जॻह ते न वञिजांइ। इहो पाण करीमन उम्मत खे सबक़ ॾेई छॾियो त अलाह जी ज़ात खां सवाइ ॿिए जे नाले ते नज़रो न्याज़ नाहे करणो, ॿिए जे नाले ते को जानवर कोन्हे कुहणो, इहो ऐलान थी वियो। अल्लाहु अकबर। पर हिकिड़ी सोच हूंदी आहे, असांजी ज़हन हूंदो आहे, सही मुरादूं पुॼाइनि पिया तॾहिं त माण्हू कनि पिया न, एतिरा त माण्हू चरिया कोन्हनि न। अल्लाह जो क़ुरान खोलियो, अल्लाह फरमाए ला यस्मऊन दुआकुम, ओ अहमको तव्हांजे सॾनि खे कोन था ॿुधनि। ला यस्मऊन दुआकुम वलो समिऊ मस्तजाबू लकुम, तव्हांजे सननि खे कोन था ॿुधनि, जेकॾहिं ॿुधनि त क़यामत जे ॾींहं ते जवाबु कोन ॾेई सघंदा। वहुम अन दुआहिम लगाफ़िलून, इहे इन जे सननि खां बिल्कुलु गाफ़िल आहिनि, इन्हनि खे काई ख़बर न आहे जो असांजे क़बर जे मथां बीही करे केरु पियो सॾे, उनखे काई ख़बर न आहे। वमा यशूरून अय्यान युबसून, उनखे इहा बि ख़बर कान्हे का त क़बर मां असीं कॾहिं उथंदासूं। जंहिंखे पंहिंजे उथण जी ख़बर कान्हे का, जंहिंखे क़बर मां निकिरण जी ख़बर कान्हे का, जंहिंखे महशर जी ख़बर कान्हे का, उनखे इहा ख़बर न आहे मुंहिंजे मथां तूं बीठो आहीं, या ॿियो को बीठो आहे, या दोस्त बीठो आहे, या अहबाब बीठो आहे। अल्लाह फरमाए थो ज़अफ़ तालिब वल मतलूब, मथां बीहण वारो बि कमज़ोर आहे, अंदरि जेको क़बर में मौजूदु आहे सो बि कमज़ोर आहे। ॿई कमज़ोरनि कमज़ोर खां छा घुरंदो आहे। अल्लाह पाक फरमाए हू मरी वियो आहे क़बर में कमज़ोरी जी हालत में, मण मिटी जा मथां वरी विया, जेको सॾे पियो सो बि मरण वारो आहे। हिकिड़ो मरी वियो आहे, ॿियो को मरण जे क़रीब आहे, न हू हुनखे ॾींदो न हू हुन खां वठंदो। तॾहिं फरमाई ज़अफ़ तालिब वल मतलूब, घुरण वारो बि कमज़ोर आहे, ॾियण वारो बि कमज़ोर आहे। मां क़दरुल्लाह हक़ क़दरी, ओ इंसान हो, मूं अल्लाह जो तव्हां क़दुरु कयो ई कोन को, मूं तव्हांखे ॾिनो आहे। 9 महीना मां जे बतन में रहियो, उते मूं तव्हांखे रोज़ी ॾिनी आहे। फला तुज़क्वा कुंतुम जिन्नतुन फी बुतून उम्महातिकुम, तव्हां पंहिंजे माउ जे बतन में हो तॾहिं कमज़ोर हो, माउ जे पेट में। 9 महीना तव्हांखे रोज़ी जो बंदोबस्तु मूं कयो आहे, दुनिया जो रस्तो तव्हांखे ॾेखारियमि। जॾहिं वधी जवान थी विया आहियो, मूंसां शिरक पिया कयो, ही छा था कयो। मां क़दरुल्लाह हक़ क़दरिही, इंसान अल्लाह जो क़दुरु कयो ई कोन को। अल्लाह जो नस आहे तू लिखी मन क़ुरान मजीद में, या अय्युहन्नास ज़रिबल मसल फस्तमिउ लहू, ओ इंसान तव्हांखे मिसाल थो ॾियां। उहे शख़्स जेके अल्लाह खां सवा ॿियनि खे सॾीनि था,
ला यख़्लुक़ून ज़ुबाबन, इनमें ताक़त कान जो हिकिड़ी मख पैदा करे सघनि। वल विज्तमऊ लहू, इहे सारा गॾु थी करे काइनात जा वली दरवेश गॾु थियनि पर हिकिड़ी मख पैदा कोन था करे सघनि। इहा सूरत हज में लिखी पई आयत। वल विज्तमऊ लहू व यसलबहुम ज़ुबाब शैया, जेकॾहिं मख उन्हनि जे खाधे पीते मां का शइ खणी वञे, इन्हनि में ताक़त बि नाहे जो मख जे इन्हनि सनड़नि पेरनि मां सनड़नि हथनि मां का शइ इन्हनि जे मां खसे सघनि। मख में ताक़त कहिड़ी आहे? अलाह फरमायो त इहा मख पैदा कोन था करे सघनि, पर जेकॾहिं मख बि जे खाधे मां का शइ खणी वञे तॾहिं का छॾाए कोन था सघनि। तॾहिं फरमाई तव्हां कमज़ोर खे छो पिया सॾियो? ऐं अलाह ख़ालिक़ आहियां, जेॾीमहिल खपे मूंखे सॾियो, ऐं तव्हांजे सॾनि खे अघाया। ॾिनो बि मूं आहे, पैदा बि मूं कयो आहे, मारींदुसि बि आऊं, क़बर में मोकिलींदुसि, क़बर मां वरी उथारींदुसि, वरी सुवाल जवाब थींदा। तो हम परस्ती ख़तमु करे छॾियो। हिकिड़नि खे मुंहनि में आसरा, ॿियनि खे जीअरनि में आसरा। मौली साहिब को धागो बागो वटे ॾे को मरी वियो आहियां। 2-3 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे त हिकिड़ो माण्हू बीठो शादी हाल जे ॿाहिरां, मूंखे त छाती में सूर आहे, साह थो मुंहिंजो, जेको तावीज़ मूंखे भलो ॾे, बेड़ा ई पार थी वियो। वो चवंदा न तावीज़ खे छा कंदे, चई तावीज़ चाक थिया ई कोन थो। मूंखे अलाह जबाना तावीज़ खे न ॿध, धागा न वटरा, इहे रसियूं ॿकरियुनि में जानवरनि में ॿधिबियूं आहिनि, इंसान में कोन ॿधिबियूं आहिनि। तोखे केरु रस ॾिनो आहे? चई माण्हू था मूंखे चवनि। मूं चयो माण्हू न, मूं चयो माण्हुनि जे चवण ते न हल, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि फरमान ते हल। ये कीअं भला? पाण करीम सां सम्झनि साहबी रसूल आहे, साम्हूं अची वेठो आहे। छो जो इस्लाम अञा साहबनि सिखियो पिए। हदीस पाक में अचे थो त हुनखे हथ में चूड़ो हो। अॼुकल्ह असांजा जेके अक्सर मुस्लमान आहिनि उनजे हथ में कंढा बि हूंदा आहिनि, चूड़ा बि हूंदा आहिनि। वरी अॻे धागो हिकिड़ो ॿधंदा, हाणे यका धागे मथां धागा 5-7 धागा हिकिड़े हिकिड़े हथ में ॿधल आहिनि। को नीरे रंग जो, को साए रंग जो, को ॻाढ़े रंग जो, को फिके रंग जो। हूअं कोन ठहंदो त भला ड्रामनि में जेके अदाकारी था कनि न हिंदू, उन्हनि खे ॾिसी करे उन्हनि जा हथ वरी नमूना ॾिसी करे उहे स्टाइल कंदा आहिनि, उहे हथ में धागा ॿधंदा आहिनि। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन धागो ॿधल ॾिठो। हदीस में अचे थो साहबी खे, पाण करीम फरमायो त हीउ छा आहे? तूं छा ॿधी आयो आहीं? या रसूल अल्लाह मिनल वाहिन, मूंखे हथ में सूर आहे, मूं इन करे ॿधो आहे। तवजह सां ॿुधियो। पाण करीम फरमायो अंज़िहा फइन्नहा ला तज़ीदुक इल्ला वहना, इन धागे खे लाहे छॾ, इन कंठे खे ला, इन चूड़े खे लाहे छॾ पंहिंजे हथ मां। फइन्नहा ला तज़ीदुक इल्ला वहना, इहो तोखे सूर खां मथे ॿी शइ न ॾींदो, अञा सूर वधाईंदो। लौ मुत, आख़िर में ॿुधिजो पाण करीम जा लफ़्ज़ चवंदा इस्लाम जा रिआयत आहे, मौलवी ॾाढा सख़्तु आहिनि। न मुंहिंजा साईं, मौलवी खे कहिड़ी मजाल आहे जो शरीयत में मुदाख़िल त कंदा। पाण करे लौ मुत वही अलैक माफ़लत बदा, मुंहिंजा साहब जेकर तूं मरी वे न, तोखे इहो ॿधल आहे धागो, तुंहिंजी सोच आहे त धागे जे करे मुंहिंजो हथु ठीकु आहे। लो मुत वही अलैक मां अफ़लत बदा, यादि रखजांइ कॾहिं बि कामयाबु थी करे तूं जन्नत में न वेंदे। उहो साहबी सट ॾेई करे उन धागे खे उछले थो, चए थो अलाह जे नबी मूंखे ईअं चयो आहे, ऐं अञा बि पाए वेहा। ईमान इनखे चइबो आहे। हींअर ॾिसो केतिरा मुस्लमान जा कंध भरिया पिया आहिनि तावीज़नि सां, धागनि सां। फ़र्क़ु को बि कोन्हे को, साईं फ़ाइदो को बि करे, पोइ ॿधियो चाला पियो हली। एतिरी तोहम परस्ती आहे। जुती आहे, जूतो आहे पेर जो, जंहिंजे पाइण जे लाइ बि असां हुनखे ॿिए कंहिंखे वॾो हूंदो बुज़ुर्ग हूंदो उनखे जूते सां थोरो धिको ॾिने वेझो करे ॾींदासूं। हथु कोन विझंदा आहियूं जूती में। हलाल जानवरनि जे कंधनि में जुतियूं ॿधियूं पियूं आहिनि। गाॾी हले पई तोहम परस्ती, नंढड़े ॿार जी जुती उहा गाॾी खे टंगी पई आहे। छाजे लाइ? त नई गाॾी वञी त मथां हिनखे नज़र लॻे। गाॾी जी क़ीमत खां मथे तुंहिंजी क़ीमत आहे। अहिड़ो ई जूते में पावर आहे त पोइ हिकिड़ो ठहिराए पंहिंजे कंध में वञी छॾे, नज़र कान लॻंदी। कावड़ न लॻे, न मज़ाक सम्झो हिनखे। दीन खे दीन में गुंजाइश न आहे। अल्लाहु अकबर। हदीस पाक में ॿिया लफ़्ज़ था अचनि। पाण करीमन फरमायो त मन तालक तमीमतन फ़क़त अशरक, जंहिं तावीज़ ॿधो फ़क़त अशरक, उन शिरक अल्लाह जी ज़ात सां कयो। अर्ज़ बि कयमि शिरक जा क़िस्म हूंदा आहिनि।
इहो सिर्फ़ु अल्लाह खे सॾनि ग़ैर अल्लाह खे सॾनि शिरक में न आहे शामिल। नज़र और न्याज़ करणु शिरक में सिर्फ़ु इहो शामिल न आहे, हीअ बि शइ शामिल आहे त तव्हीं तावीज़ ॿधो। तावीज़ छो ॿधो आहे? बाबा जेको बि इन जे करे आउं ज़िंदह आहियां, धागो ॿधो पियो हलां तॾहिं करे ठीकु आहियां। अल्लाह मां अक़ीदो निकिरी वियो, धागे में अक़ीदो पियो। अल्लाह मां अक़ीदो निकिरी वियो, तावीज़ में अक़ीदो पियो। तंहिं करे पाण खे मन तालक तमीमतन फ़क़द अशरक, जंहिं तावीज़ ॿधो आहे उन शिरक कयो अल्लाह सां। तंहिं करे सारा मामला अल्लाह जे सुपुर्द कयो। सिहत उहो ॾींदो, तंदुरुस्ती उहो ॾींदो, हलाईंदो घुमाईंदो उहो। जेतिरी तुंहिंजी उमिरि लिखियलु आहे त ओतिरी उमिरि माणींदे। 100 तावीज़ ॿध, पर एतिरी उमिरि अथई जेतिरी तोखे अल्लाह ताला लिखी छॾियल लोहे महफूज़ में। चाक तॾहिं थींदे जॾहिं अल्लाह ताला चाक कंदो। भले पूरा हकीम हाज़िक तूं हल, यादि रखिजां त हकीमनि जी डॉक्टरनि जे इलाज में फ़ाइदो तॾहिं थींदो जॾहिं अल्लाह अमर कंदो। न त तूं केतिरियूं बि दवाऊं करी, जेतिरा बि इलाज कराई, तोखे फ़ाइदो कतन कोन थींदो। जॾहिं असांजो यकीन बि आहे मुस्लमान आहियूं त पोइ हिननि शयुनि में असांखे छो आहे तोम परस्ती पई आहे। घर खे निभागो सम्झणु, इलाइक़े खे निभागो, पखी खे निभागो। ॾिसंदासूं चिबरो अची को ग़लती में वेठो आहे घर जे मथां, हुनखे पथर धक, अड़े छो की निभागो आहे? छो निभागो आहे? जे क़ब्रिस्तान में थो वेहे। तव्हां वेहण घर नथा ॾियो त क़ब्रिस्तान में वेहंदो, ॾिसंदो त केरु भला मुर्ता विढ़नि त कोन था। वीचारो उॾामी उते वञे, जे घरनि में अचे, जे कांग जी वेहे त कांग सां वेल कयो छॾी, चोचो टां टां पियो करे। इहो भेण कांग घड़ी घड़ी पियो अचे, को मैयत त कोन थींदो। पखी वीचारा कांग, हुनखे पंहिंजो हौसलो कोन्हे को, पासो वञी गिलोल सां जेके माण्हू मारियो विझनि। चिबरे खे ख़बर कान्हे का चिबरो ऐं कांग जेको आहे सो हिन जे घर में मौत थो आणे। घरनि में वेहंदा, साईं घर ते हली पढ़ाई कयो, अले मुंहिंजे घर में निभाग आहे। ख़ुदा जा बंदा, निभाग असांजा पंहिंजा अक़ीदनि जे करे निभाग थियो आहे। का जाइ निभागी कान्हे का, को घर निभागो कोन्हे, को महीनो सफ़र जो महीनो। पोरियूं निकिरंदियूं घरनि मां, मट दिला खणी ॿाहिरि जी भञंदियूं। अमाए छाला बि मट ॿाहिरि भञी, दिलो भॻई, जे अबा निभाग थी घर मां कढां, सफ़र जो महीनो आहे। हाणे पुराणा मट ऐं दिला, उन्हनि मां थो निभाग ई भाग ठहे। अकुल त ॾिसो, इहे वाणियुनि वारियूं रस्मूं, वाणियुनि वारियूं सोचूं। अॼु बि तारो ॾिसी करे वॾी उमिरि जूं औरतूं या मर्दनि तारो ॾिसंदा, भाउ तारो साम्हूं हुजे त पोइ ॾींहं शादी जा न ॿधिजां। पाण करीम फरमायो त मुंहिंजी उमत में मूंखे ख़तरो आहे त उन्हनि में अॻियुनि माना जहालत वारियूं रस्मूं रहंदियूं। उहे कहिड़ियूं? हसब ऐं नसब जे मथां तकबर कंदा। ॿियो त तारनि में हिननि जो यकीन हूंदो। तंहिं करे पाण अहिड़ो ख़बरदार थियो उमत वारो, तारो अलाह जे तरफ़ां तव्हांखे रोशनी ॾिनल आहे ऐं रस्ते ॾेखारण लाइ। ऐं या तारीख़ुनि जी ख़बर पवंदी आहे। समझदार माण्हू न तारो हिन जॻह ते पहुतो आहे, या चंडु हिन जॻह ते पहुतो आहे। चंडु नंढे खां वॾो थींदो थो वञे, तारीख़ जी ख़बर पई थी पए त कहिड़ी तारीख़ या केतिरो महीनो गुज़री विया आहिनि, ॾींहं अंदाज़े मुताबिक़ आहे। बाक़ी तारनि में इहा सोच रखिजो। अॼु नुजूमी असांजो हथु था ॾिसनि। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको मज़ाक़ में बि नुजूमी खे हथु थो ॾेखारे, जादूगर खे, उन अलाह जे ज़ात से शिरक कयो आहे। छो जो नुजूमी जेको आहे सो हणंदो आहे ज़ट, हणंदो आहे कूड़, उनजा हथ ॾिसंदो, पोइ लकीरूं ॾिसंदो। पाण करे त मज़ाक़ में बि जेकर तो जादूगर खे, पामिस्टर खे, नुजूमी खे हथु ॾेखारियो त सैयदुल कौनैन फरमायो त 40 ॾींहं उनजी निमाज़ क़बूल कान्हे का। असांजे घर घर जोगी ईंदो, घर में अची वेहंदो, जंहिंजे वेहंदो पासे में बदबू बि अचे। जंहिंजा सालनि जा साल जोगी ॾिसो त फिरनि पिया न, मोलियूं थियण जो कर, पासे में वेही ॾिसो बदबू बि अचे। सालनि जा साल, महीननि जा महीना विझणी कोन को, उनखे गुस्लानी ख़बर कान्हे का। छो जो पाकज़ी कॾहिं मुस्लमान में हूंदी न, ख़ुशबू मुस्लमान में हूंदी। हू हिंदू आहे जोगी, उहो सॼो ॾींहुं नागनी बलाउनि सां हुनजो वास्तो आहे। हू पंहिंजी पाकाई सफ़ाई कोन थो रखे। असांजूं मायूं मर्द हुनखे हथु करे ॾिनी। ऐं असांजे पर जोगी फ़क़ीर ॾिस मुंहिंजे हथ में लकीर चेक कर त भला भाग आहिनि, औलाद मूंखे थींदो हले कोन थींदो, ॾिस मुंहिंजे नसीब में शादी आहे या ठलो धिका पियो खाईंदो, छड़ो थी मरी वेंदुसि, इहो चेक कर। जोगी बि साईं हाणे हथु चेक करे, पाण धिका पियो खाए, सॼो ॾींहुं उस में सड़ी मरी वियो आहे। हिकिड़ो नांग खणी करे रुली रुली नांग जा हाल विञाए छॾी, संदा बि विञाए छॾी। ओ नांग कढियो, किथां 5 रुपया मिलिया, किथां 10 रुपया, पिनियो पिनियो पिनियो, घर पियो पहुचे। असांजा भाग बि ॾिसे। तव्हां 70 में कराची में फुटपाथनि ते उस ते ॾिसो, पामिस्ट हथ पिया ॾिसनि, उहो तोते खे पढ़ाए छॾियो अथनि। तोते खे हथु कढंदा, तोतो जेको आहे पन्नो खणी ईंदो आहे, अबा पढ़ बाबा तुंहिंजो भाग साईं, हाणे साहिब जो भाग बि पढ़िजे। वाह साईं वाह, उते 10 रुपया मिलिया, 20 हुननि न। कॾहिं कॾहिं मोड़ी में वेठा निहाय न, सिज लही वेंदो, वेठा हूंदा त हाणे घर छा खणी वञूं।
जंहिंखे पंहिंजे भाग जी ख़बर कान्हे का। जेकर एतिरा भाग निभाग जी ख़बर हुजे त पाण वॾा अमीर थी वञनि, बंगलनि महलनि में वेहनि, उसन में फुटपाथनि ते छो सड़नि। इहे जेके कंठा जेके इहे गोजरियूं खणी करे ॿाहिरि कोन रुलनि, जेकर हिन खे पाण खे ख़बर हुजे। मुस्लमान अकुल खां कमु वठि, ॾाह ॾे सोच कर। रसूल करीम फरमाए त न, जादूगरनि जे चकर में न अचो, पामिस जे चकर में न अचो, नुजुम जे चकर में न अचो। अल्लाह सां डायरेक्ट वास्तो रखो। जे रब करीम तव्हांखे पैदा कयो आहे, रोज़ी बि उहो ॾींदो, इज़त बि उहो ॾींदो, शान बि उहो ॾींदो। जंहिं राति ॾींहं जो निज़ाम रखियो आहे, फरमाई कुलिल्लाहुम्मा मालिकुल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर। मुझे करीम रब फरमायो, मोहम्मद करीम ऐलान करे छॾ, तूलिजुल लैल फिन नहार व तूलिजुन नहार फिल लैल कुलिल्लाहुम्मा मालिकुल मुल्क। ओ मुंहिंजा रब, तू पूरी कायनात जो मालिक है, तो में ईमान आहे। तूतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा। जेके चाही मुल्क जी बादशाही ॾेई छॾी, मुल्क जो वज़ीर करे छॾींसि, मुशीर करे छॾींसि, बादशाह करे छॾींसि, तुंहिंजी मर्ज़ी आहे। कुलिल्लाहुम्मा मालिकुल मुल्क तूतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा। जेके चाही बादशाही ॾेई छॾी, जेके चाही बादशाही खसे करे गदागर बनाए छॾी, तुंहिंजी मर्ज़ी आहे। व तो इज़्ज़ु मन तशा व तो ज़िल्ल मन तशा। जेके चाही इज़त ॾेई छॾी, जेके चाही ज़लील करे छॾी, बियदिकल खैर, तुंहिंजे हथ में भलाई आहे। जेके चाही इज़त मां बनाए छॾी, जेके चाही पैसे वारो बनाए छॾी, जेके चाही ग़रीबी गदागर बनाए छॾी, तुंहिंजी मर्ज़ी आहे। तूलिजुल लैल फिन नहार व तूलिजुन नहार फिल लैल व तुख़रिजुल हय्य मिनल मय्यत व तुख़रिजुल मय्यत मिनल हय्य व तर्ज़ुक़ु मन तशा बिग़ैर हिसाब। मुंहिंजा अल्लाह रात के ॾींहं में आनी, ॾींहं के रात में आनी, तूं मुर्दे मां ज़िंदा पैदा करी, ज़िंदा मां मुर्दो बनाई, तुंहिंजी मर्ज़ी आहे। हीउ अंडो त मुर्दो आहे, पर अंडे में ज़िंदा बच्चो निकिरी ईंदो आहे, वरी बच्चो कुकड़ जी सूरत इख़्तियार करे वेंदो आहे। इन ज़िंदा कुकड़ीअ मां मुअल अंडो अची वियो आहे, इन आनू त मुअल आहे, पर इन मां ज़िंदा बच्चो पियो अचे। अल्लाह फरमायो त आऊं मोहम्मद करीम इन्हनि खे ऐलान करे ॿुधा, इन्हनि खे सभिनी खे ॿुधा त मुंहिंजो रब हुआ जेको ज़िंदा मां मुर्दे खे पैदा करे, मुर्दे मां ज़िंदा खे पैदा करे। बियदिकल खैर, मुंहिंजा अल्लाह तुंहिंजे हथ में ख़ैर आहे, ॿिए कंहिंजे हथ में ख़ैर ई न आहे। इहो छा आहे? ऐलान थी वियो। हाणे बाक़ी ख़ैर तव्हांखे मां था सम्झो। पर भई मोहम्मद करीम ई सभु गॾिजी करे चाहिनि था मके वारा तोखे नुक़सानु पहुचाइनि, कोन नुक़सानु पहुचाए सघंदा। ऐं तोसां गॾु आहियां, ऐं पर जेकर सभु गॾिजी करे तोखे फ़ाइदो पहुचाए था अचनि, कोन फ़ाइदो पहुचाए सघंदा जेकर आऊं फ़ाइदो न ॾियां। फ़ाइदो मुंहिंजे हथ में आहे, ख़ैर मुंहिंजे हथ में आहे, नुक़सानु मुंहिंजे हथ में आहे। अल्लाह पियो ऐलान करे, ओ ईमान वारो मुस्लमानो, पंहिंजा अक़ीदा दुरुस्त कयो। तव्हांजा हाल ॾिसी करे हिंदू बि खिलनि था, अंग्रेज़ बि मज़ाक़ ॿुधा था, मुस्लमान तोहम परस्त आहिनि। छॾियो वहम परस्तीअ खे, अचो अल्लाह ॾे, तौहीद ॾे, पोइ पंहिंजा अक़ीदा दुरुस्त कयो, तवक्कल अल्लाह में कयो। इंशाअल्लाह बेड़ा ई पार थी वेंदा, सभु मसइला हल थिए। वमन यतवक्कल अल्लाह फहुस्बुहु इन्नल्लाह बालिग़ अम्रिही क़द जअल अल्लाह लिकुल्लि शैइन क़दरा। फरमाए जीअं अल्लाह ते तवक्कल कई आहे, उन जा बेड़ा ई पार थींदा। अल्लाह साईं जे मसइलनि खे पाणे हल कंदो। वमन यतक़िल्लाह यजअल लहू मख़रजा व यरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब। जे अल्लाह ते तवक्कल कई आहे, फ़हुव हस्बुहु, अल्लाह उन जे लाइ काफ़ी आहे। फरमाई तुंहिंजो रिज़्क़ बि अल्लाह ॾींदो आहे। व यरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब, अल्लाह उतां खां रोज़ी ॾींदी आहे जॾहिं हुनखे वहम ई कंहिं मामले में ख़बर ई कान हुजे त किथां खां रोज़ी मूंखे मिलंदी। अल्लाह उतां रोज़ी ॾींदो आहे जिथां हुनखे वहम में बि कोन हूंदो, सोच में बि कोन हूंदो त रोज़ी मूंखे किथां मिलंदी। ॾिसो न, अंदाज़ो लॻायो, नंढो मासूम ॿारड़ो आहे, उनखे अल्लाह रोज़ी ॾिए पियो। हीअ जानवरनि जेके कमाईनि कोन था वीचारा, हीअ पखी आहिनि। रसूल करीम फरमायो त तवक्कलु अलाह हक़ तवक्कल ही लरज़क़कुम कमा यरज़ुक़ु तैर तक़दो ख़िमातुं व तरूह बिताना। पाण फरमाए त तव्हांखे ईमान हुजे अल्लाह जी ज़ात में त तव्हांखे रोज़ी अल्लाह पखियुनि वांगुरु ॾे। राति जो हू खाई करे सुम्ही पिया, वरी बुखिया उॾामी विया, वरी खाई करे थी सुता पंहिंजे आख़िरनि में। जेकर अल्लाह में तव्हांजो यकीन हुजे त इंसानो सिर्फ़ु अल्लाह जी इबादत करे, तव्हांखे अल्लाह पाणे पाणे रोज़ी पियो ॾे।
तव्हां यकीन माना पखियुनि खे बि असांखां वधीक यकीन आहे, जानवरनि खे असांखां वधीक यकीन आहे। असांखे यकीन अलाह मां ख़तमु थी वियो आहे। तंहिं करे अलाह में कामिल यकीन कयो, शिरक खां बेदारी कयो, तौहीद परस्त थी वञो। यादि रखिजो त अलाह ताला सभु ॾोह माफ़ु कंदो, पर फरमाईंदा मुशरिक खे कॾहिं बि माफ़ु कोन कंदुसि। जेको मूं सां ॿिए खे शरीक बनाईंदो उनखे का कॾहिं माफ़ु न कंदुसि। उन लाइ हराम थी वई जन्नत में दाख़िला, हमेशह जहन्नम में रहंदो। तंहिं करे शिरक जे इन ज़ुल्म अज़ीम खां पंहिंजे पाण खे बचायो, तौहीद परस्त थी वञो। अल्लाह तबारक व तआला मूंखे अमांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाह।